मेहर भरिसां 13 ॾींहं अॻु बीठो जतोई भरिसां थियारबंद नथां ॻोठाणो ग़ुलाम सरवर चांडियो जे क़त्ल वारो मामिलो अदालती हुकुम ते मक़तूलनि जे वारसनि जो कलम 161 वारो बयान कलम बंदि। मक़तूलनि जे वारसनि मुनवर अली ऐं दीदार अली चांडियो मेहर जे बी सेक्शन थाणे ते पहुची कलम 161 वारो बयान रिकॉर्ड करायो। मक़तूलनि जे वारसनि पंहिंजे बयान में चयो आहे त ज़ाती तकरार तां जवाबदारनि अली मर्दान उर्फ़ जबल मक्सी, अनवर मक्सी, मीर नादिर मक्सी जे चवण ते ग़ुलाम सरवर खे क़त्ल कयो वियो आहे। पुलिस 161 जो बयान रिकॉर्ड करण बाद लाॻापियल मैजिस्ट्रेट वटि जमा कराईंदे जिते मक़तूलनि जे वारसनि जो कलम 164 वारो बयान रिकॉर्ड करायो वियो। कानूनी माहिरनि मूजिबि मक़तूलनि जे वारसनि जे कलम 161 वारे बयान बाद पीपी अॻवान मीर नादिर मक्सी मक़तूल जे क़त्ल केस में जवाबदार तौरु नामज़द थी वियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची